जेकॾहिं बाबा तुंहिंजे तरफ़ खां हा आहे त पोइ तुंहिंजो सौट अचे त मां हुनखे चवां थो मंगणी जी तयारी करे। पप्पा मां त वरी बि इहो ई चवंदसि त कुझु टाइम मूंखे मोहलत ॾियो त मां सौट खे परखियां। बाबा मंगणी थियण खां पोइ तूं हुनखे चङी तरह परखे सघीं थी ऐं पोइ तोखे ख़बर पवंदी त तूं हुन सां ज़िंदगी गुज़ारे सघीं थी या न। जेकॾहिं सौट सां मंगणी थियण खां पोइ मूंखे ख़बर पवे त मां हुन सां ज़िंदगी नथी गुज़ारे सघां त पोइ छा कंदसि? पोइ बि तूं आज़ादी पुट, मां निकाह त तुंहिंजो कोन थो करायां न। ठीकु आहे पप्पा, मूंखे तव्हांजो फ़ैसिलो क़बूलु आहे, पर छा सौट इन क़ाबिल निकिरंदो? पर जेकॾहिं सौट इन क़ाबिल न निकितो न त पोइ मां आज़ादु आहे। वंदम तव्हां पियो देख सर बाबा, तूं राति माइट सां मिली कचहरी कई? मसइलो ॿियो न आहे साहब, बसि हू कम जे लाइ तमामु घणा परेशान आहिनि। पहिरियां त बाबा हिते कमु कंदा हुया साहब, जंहिं कारखाने ते हू कमु कंदा हुया न उन कारखाने मां उन्हनि खे जवाबु मिली वियो। पप्पा तव्हांजा बि त 2-3 फैक्ट्रियुनि वारा दोस्त आहिनि न, पोइ उन्हनि खे छो नथा चओ त हिननि ग़रीबनि खे कम ते बीहारे? अमा हिन बि मूंखे अॼु चयो आहे, मां ॾिसां थो कंहिं न कंहिंखे चई हिननि खे कमु वठाए थो ॾियां। साहब इहा तव्हांजी असांजे मथां भलाई थींदी। दुआ कयो त का जाइ निकिरी पए, न त अहिड़नि ग़रीबनि खे जवाबु ॾियणु ॾाढो ॾुखियो मसइलो आहे। तूं आखिर चाही छा थो? जेकॾहिं सच पुछी त मां तोसां शादी करणु थो चाहियां। पर मां तोसां शादी कॾहिं बि नथी करे सघां। मूंसां शादी कंदी त सॼी ज़िंदगी सुखी रहंदी। उते बयाबाननि में वञी छा कंदी? उते तोखे ॿार पैदा थींदा त उहे तो जीअं रुली वेंदा, पर जेकॾहिं हिते तोखे ॿार पैदा थींदा त उहे सुठे स्कूलनि में पढ़ंदा, ज़िंदगी सुखी रहंदी। तोखे मां कीअं सम्झायां त पंहिंजे मिटनि खां परे मां नथी रही सघां? जेकॾहिं हुननि खां सवाइ रही सघां त ईअं अकेली कॾहिं बि ॻोठ तरफ़ न निकिरी वञा। मां तोखे हिते अहिड़ा त सुख ॾींदुसि जो तव्हांजूं सभु यादियूं तोखां विसरी वेंदियूं। मारुड़नि जी यादि त क़बर ताईं मूंसां गॾु हूंदी। तूं सिर्फ़ु मूंसां शादी करण जो वाइदो कर, मां तुंहिंजी ज़िंदगी ख़ुशियुनि सां भरे छॾींदुसि। मुंहिंजियूं ख़ुशियूं त मुंहिंजे माइटनि सां आहिनि। उते सवाइ बुखनि ऐं बदहाली जे ॿियो रखियो ई छा आहे? मूंखे बुख ऐं बदहाली क़बूल आहे, पर मां हिते नथी रही सघां। कुझु वक़्तु हिते क़ैद रहंदी त तोखां पुॾां जूं सभु ॻाल्हियूं विसरी वेंदी। मारुड़नि जेको तू चाहे बि दिलि मां ख़तमु नथो करे सघीं। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।